नाज़रीन मौजूद आहियूं PS 11 में जॾहिं त अॼु ज़मनी इलेक्शन थी रही आहे हिते जेको आहे सो PS 11 लाड़काणे में डिनोटिफाइड कयल मुअज़्ज़म अली अब्बासी जी हिकु दफ़ो ॿीहर इहे जेको आहे सो इलेक्शन आहे अॼु जॾहिं त 1,52,614 जेके आहिनि से वोट हिते कास्ट आहिनि जॾहिं त उन्हनि में 138 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयल आहिनि जॾहिं त 20 जेके आहिनि इंतिहाई हसास करार आहिनि वधीक अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको हिते बीठल आहिनि कैंडिडेट्स PS 11 ते जेको आहे सो पीपल्स पार्टी तरफ़ां जमील अहमद सुमरो जॾहिं त GTA खां बीठल आहिनि मुअज़्ज़म अली अब्बासी साहिबु जॾहिं त 2018 वारी इलेक्शन में जेको आहे सो मुअज़्ज़म अली अब्बासी साहिबु हिते खटे करे ऐं ऐवान ताईं पता वरी उन्हनि खे जेको इलेक्शन कमीशन जे पारां डिनोटिफाइड कयो वियो हो ऐं उन्हनि जी अॼु वरी इलेक्शन आहे पर हक़ीक़ी फ़ैसिलो जेको आहे हितां जे आवाम खे करिणो आहे PS 11 जे आवाम खे वधीक असां सां गॾु रहिजो अव्हांखे अपडेट कंदा रहंदासूं। PS 11 ते ज़मीनी चूंड थी रही आहे जॾहिं त वोटनि जो सिलसिलो जारी आहे जॾहिं त 1,52,614 वोट रजिस्टर्ड आहिनि जॾहिं त 138 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयल आहिनि जंहिं मां 20 पोलिंग स्टेशनियूं इंतिहाई हसास करार ॾिनल आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम पुलिस समेत पाकिस्तान आर्मी हवाले कया विया आहिनि। PP तरफ़ां नामज़द उम्मीदवार जमील सुमरो पाकिस्तान आर्मी तरफ़ां बेएतमादी ज़ाहिर कई वई आहे। GD उम्मीदवार मुअज़्ज़म अली अब्बासी सिंध रंग न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त लाड़काणे जे बादशाहूर 2018 में बि PPA खे रिजेक्ट कयो वियो हो ऐं हाणे बि हिकु दफ़ो ॿीहर मूंखे खटाए साबित कंदा त आऊं ई अवामी नुमाइंदो आहियां। सिक्योरिटी त मूंखे दादा फर्स्ट क्लास ॾिसण में थी अचे। तव्हांखे को प्रॉब्लम आयो आहे? असांखे त सही आवाम वारी ॻाल्हि था कयो। असांखे बाबा अलाह जी महिरबानी आहे फर्स्ट क्लास आहे। अच्छा त ॿियो अवां सां केतिरी पोलिंग विज़िट कयो आहे ऐं अवां खे कीअं विज़िट कयो आहे? असां ईअं गाॾियूं साईं थो विज़िट करे पोलिंग। नाज़रीन अवां ॾिठो त PS 11 ते जेकी ज़मनी इलेक्शन थियण पई वञे उन जा सपोर्टर्स बि आहिनि ऐं उन्हनि वटि ई जेको आहे बिलावल साहिबु एतमाद कंदे इलेक्शन जी कैंप लॻाई आहे। ख़ान बहादुर मोहम्मद नवाज़ शेख साहिब खां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त उहे कीअं पिया ॾिसनि हिन इलेक्शन जे माहौल खे। तमामु हिकिड़ो प्रॉपरली जेको आहे मैनेज थियल आहे हिकिड़ो इंतिज़ामिया बि पंहिंजे तरीक़े सां सुठे तरीक़े सां परफॉर्म थी करे ऐं अवाम पुरजोश आहे जेको आहे सो प्रॉपर तरीक़े सां वोटिंग हले थी। किथे बि असां का बदनज़मी न ॾिठीसीं। पुलिस रेंजर्स जेकी बि असांजी आर्म फोर्सिस आहिनि सभु प्रॉपरली जेको आहे सो हिनखे एडमिनिस्टर कनि था। पुरअमन तरीक़े सां इहो सिलसिलो हले थो। अलाह कंदो कुझु ई कलाक रहिया आहिनि ऐं 5 बजे ताईं वोटिंग जो अमल जेको आहे सो जारी रहंदो। इंशाल्लाह असां उमेद था कयूं त असांजो कैंडिडेट पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कैंडिडेट जमील अहमद सुमरो साहिबु जेको आहे सो इहो मार्को फ़तह कंदो इंशाल्लाह। ऐं असां पुरज़म आहियूं त इंशाल्लाह इहे इलेक्शन खटी करे असां जेको अवाम जी ख़िदमत जे लाइ असां जेको लही पवंदासीं इंशाल्लाह। जमील साहिबु अव्हांखे PS 11 ते बिलावल साहिबु तरफ़ां नामज़द कयो वियो ऐं 2018 में जेको आहे सो पीपल्स पार्टी त हारायो। हाणे छा था सम्झो हितां जो अवाम अव्हांखे वोट ॾींदो? बिल्कुलु ॾींदो जी, ख़ुशी सां ॾींदो। हीअं अव्हां जी काफ़ी विज़िट हले पई अव्हां छा पिया सम्झो अवाम जे हवाले सां कीअं रवैयो आहे? मुंहिंजो आहे टर्न आउट घटि आहे ऐं मुख़्तलिफ़ मुश्किलातूं आहिनि पैदा कयूं थियूं वञनि थियूं ख़ासि तौर ते लेडीज़ में सो उनखे ॾिसूं था पिया। अच्छा 2011 में जेको ओवरटेक करे पंहिंजो 11,000 जी लीड हुई उनखे ओवरटेक करे अञा बि नओं अंगो क़ाइमु घणो इंशाल्लाह कंदासीं। असल में छा आहे त सॼो डिपेंड थो करे कम ते। जेकॾहिं पीपल्स पार्टी कमु कराया आहिनि त ज़ाहिर आहे त माण्हू होॾे ज़रूरु वेंदा पर जेकर हुन न कमु कराया आहिनि त हुनजी रिज़ल्ट ज़ाहिर आहे उहा ई ईंदी। छो त माण्हू अॼुकल्ह नौकिरी त चाहिनि कोन था। हुनजा ख़ासि मसाइला इहे आहिनि त ड्रेनेज सिस्टम आहे, सिहत आहे ऐं उन खां अलावा पंहिंजो बिजली जा मसइला आहिनि। जेकर हुननि हल कया आहिनि त पोइ यकीननि उहो अवाम हुन तरफ़ वेंदो। जेकॾहिं हुननि अहिड़ो कमु को बि नाहे करायो त पोइ त। अच्छा अवां छा था सम्झो त जॾहिं त PS 11 ते मीर पीर वज़ीर तक़रीबन सॼी पीपल्स पार्टी जी जेकी कैबिनेट आहे उहा लथल आहे उन सां मुअज़्ज़म अली अब्बासी साहिब जे वोट ते कोई असरु पवंदो या पंहिंजो हक़ु जेको आहे वोट उहो आज़ादी सां वोट हक़दार कंदो? असल में छा आहे त को दौरु हुयो त उन वक़्त में इहो वॾा मसइला ऐं वॾो इहो असरु थींदो हुयो। हिन वक़्तु माण्हू काफ़ी जेको आहिनि एडवांस थी चुका आहिनि। हू हर ॻाल्हि खे सम्झनि था ऐं हू अॼुकल्ह प्रेशर खे जेको आहे क़बूल नथा कनि। 2018 में भी अवाम पीपल्स पार्टी के कैंडिडेट के रिजेक्ट कोन कियो। उहा ज़ोरीअ खसी वही हुई इलेक्शन
अॼु अल्हम्दुलिल्लाह सुबुह खां वठी जेको माण्हुनि जो हिकिड़ो जमे गफ़ी रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी जी हिमायत में जेको माण्हुनि जी हिकिड़ी चाहत ज़ाहिरी तौरु नज़र अचे थी। असां पुरउमीद आहियूं त शाम जेके रिज़ल्ट ईंदा उहे तारीख़ी रिज़ल्ट ईंदा। इनमें हिकिड़ी ग़लती आहे इलेक्शन कमीशन जे तरफ़ां त ब्लॉक हिकिड़ो आहे उनजो वोट हिकिड़ी पोलिंग ते आहे उतां तक़रीबन 30 खां 40% माण्हुनि जो वोट वरी ॿिए यूनियन काउंसिल में आहे, ॿियनि पोलिंगनि ते आहे। वोटनि खे छिड़ विछिड़ कयो वियो आहे। हिकिड़ो महलो आहे उनजी पोलिंग उन महले जे अंदरि आहे, पर उतां 60% माण्हुनि जो वोट उन ई मेले में सेम में आहे, 40% जो वरी हुते हुते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहे। हिन करे माण्हू परेशान ज़रूरु आहिनि, थोरो घणो टर्न आउट ते फ़र्क़ु थी सघे थो ऐं उन हवाले सां माण्हू डिस्टर्ब थिया आहिनि, माण्हू खे घणी तकलीफ़ पहुती आहे। बाक़ी जेको माण्हुनि जो तव्हां पाण कैमरा जे अॻ सां महसूसु कंदा हूंदव, जेको माण्हुनि जी ज़ाहिरी तौरु फीलिंग्स महसूसु थियनि थियूं पियूं उहे पीपल्स पार्टी जी हिमायत में आहिनि ऐं इंशाल्लाह हीउ जेको रिज़ल्ट ईंदो उहो इस्लामाबाद जे लाइ वाज़िब पैगाम हूंदो त लाड़काणे जो आवाम जमहूरियत पसंदि आवाम आहे ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टे सां गॾु आहे। अच्छा, जेकी 2018 में 11,000 जी लीड हुई उनखे अवां छा था सम्झो त बाईपास करे हिकिड़ो नओं अंग जोड़ींदी पीपल्स पार्टी? बाबा ॾिसो न, मां पहिरियों बि ॻाल्हि कई त उहा ज़ोरी खसी वई हुई इलेक्शन ऐं पूरे पाकिस्तान जी सियासी जमातुनि वाज़े नमूने सां इहा शइ पैगाम ॾिनो त हीअ सिलेक्टेड इलेक्शन आहे ऐं उनखे कोई मञण लाइ तयारु कोन हो, पर जमहूरियत जी तक़ाज़ा खे मद्देनज़र रखंदे, अवाम जी ख़िदमतुनि खे मद्देनज़र रखंदे, मुल्की हालात खे मद्देनज़र रखंदे वरी बि पीपल्स पार्टीअ पहल कई ऐं ॿियनि सियासी जमातुनि खे इहा शइ मञाई त न वरी बि जमहूरियत बहितरु आहे, सिलेक्टेड ई सही, जमहूरियत खे अॻिते वधणु ॾियो। हिकिड़ी जमहूरियत खां ॿी जमहूरियत ॾे जेको आहे सो ट्रांसफर लेवल ते ऐं आसानीअ सां स्मूथली उहा हुकूमत ट्रांसफर थिए ऐं वक़्तु ॿुधाईंदो। घोटकीअ में अवाम ॿुधायो, अॼु लाड़काणे जे माण्हुनि खे ॿीहर मौक़ो मिलियो आहे त वरी अवाम ॿुधाईंदो। ईअं आहिस्ता आहिस्ता अवाम पंहिंजे दिलि जो आवाज़ु जिथे बि अवाम खे आज़ादी मिलंदी वोट करण जी त उहो आवाम पंहिंजे आज़ादीअ जी जेको आहे सो खुली तरह राय ॾींदो ऐं फ़ैसिलो जमहूरियत जे हक़ में ईंदो ऐं इस्लामाबाद वारनि लाइ इहो वाज़िब मैसेज वेंदो त हीअ हुकूमत अवाम रद्द करे चुकी आहे। इहे जेको साल खां वठी जेके उन्हनि जूं नाकाम ऐं नाहल पॉलिसियूं आहिनि, जेके अवाम जे जीअण जंजाल कयो आहे, मुल्क जी मैशत ॿोड़े छॾी आहे, उनखे लाड़काणे मां हिकिड़ो वाज़िब मैसेज वेंदो ऐं इंशाल्लाह हीअ जेका चेयरमैन साहिब जी हिकिड़ी इनिशिएटिव आहे कराची खां वठी कश्मीर ताईं जेका हिकिड़ी आज़ादी रैली आहे उनखे अञा वधीक हथी मिलंदी ऐं असां इन सिलेक्टेड वज़ीर आज़म खे ज़रूरु घर मोकिलींदासीं। नाज़रीन, मुक़ाबलो तमामु तेज़ी सां हली रहियो आहे, जॾहिं त फ़िलहाल कोई बि उमेदवार पंहिंजे सरसीअ जे ख़्याल दवा नथो करे सघे, छो जो ही लाड़काणे जे अवाम खे ई वोटिंग ज़रिए फ़ैसिलो करणो आहे त उन्हनि जो हक़ीक़ी हॾॾोकी केरु आहे। रिपोर्ट माजिद अली अबड़ो, सिंधरंग न्यूज़, लाड़काणो। सिंधरंग न्यूज़ वेब टीवी।